जैकबाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में केमिकल खीरो हलाईंदड़ एतिरा त ताक़तवर आहिनि जो ॾोह साबित थियण ते बि पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदे ज़िलई इंतिज़ामिया ऐं फूड कंट्रोल अथॉरिटी वारनि खे मजबूर या ॾोकड़नि जी लालच ॾेई पंहिंजनि दुकाननि जा लाइसेंस मंज़ूर कराए छॾिया आहिनि ऐं हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ ज़िलई इंतिज़ामिया ऐं फूड कंट्रोल अथॉरिटी बेवस बणियल ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई बि नथी करे सघे ऐं हू सरेआम केमिकल वारो खीरु यानी शहरनि खे ज़हर वारो खीरु होटलनि ऐं घरनि ताईं पीआरे रहिया आहिनि ऐं ज़िला इंतिज़ामिया केमिकल खीरु हलाईंदड़नि अॻियां बेवस बणियल आहे। केमिकल वारो खीरु पीअण सबबि केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं दुकानदार पंहिंजे मर्ज़ीअ सां खीर जो रेट 140 रुपया मां वधाए 220 रुपया मुक़ररु करे छॾियो आहे। ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त ज़िलई इंतिज़ामिया समेत केतिरा ई सरकारी इदारा केमिकल खीरो हलाईंदड़नि खां हर महीने मंथलियूं वठंदा आहिनि। यानी ज़िलई इंतिज़ामिया अवाम खे ज़हर वारो खीरो हथ सां पीआरे रही आहे ऐं इंसाननि जे जाननि सां खेॾी रही आहे। शहरनि पारां सिंध हाई कोर्ट, सेशन जज जैकबाबाद, सिविल सोसाइटी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी समेत आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।